अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं ऐं तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कयूं था मुल्क में वधंदड़ महांगाई के हवाले से। ख़ास तौर ते जेका महांगाई ते नज़र विझूं त मुसलसल तमामु घणो तेज़ी सां महांगाई वधी रही है। गुज़िरियल जेका हुकूमत हुई उन त महांगाई कई, पर वरी ही जेका निगरान गवर्नमेंट है उन अचण खां पोइ बि महांगाई जो जेको तनासुब है तमामु घणो तेज़ी सां वधियो है। ताज़ो ही पेट्रोल जा जेके अघ वधाया आहिनि 15 रुपया फ़ी लीटर ते वधण खां पोइ जेको आहे पेट्रोल जी जेका क़ीमत वञी 312 रुपया वञी बीठी है। उनखां अलावा डॉलर की क़ीमत ॾिसूं त अॼोको जेको रेट है डॉलर जो उहो 308 रुपया जेको आहे डॉलर वञी पहुतो आहे। उनखां अलावा मुख़्तलिफ़ जेको आहे जीअं रेट वधनि था, ख़ासि तौर ते पेट्रोलियम मसनूआत जी जेके ऐं उन जा अघु वधण खां पोइ आम वाइपे जूं शयूं वधी वञनि थियूं। हिकिड़े पासे मुसलसल असां पंहिंजे प्रोग्रामनि में ॻाल्हि ॿोल कंदा अचूं त हीउ जेको मुल्क आहे मुआशी बहरान जो शिकार थींदो पियो वञे, हुनजा कहिड़ा कारण आहिनि। पहिरीं त गवर्नमेंट जेका हुई चूंडियल नुमाइंदा हुआ उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। हाणे जेके हिन वक़्तु जेका ही निगरान सेटअप आहे उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे त हीअ जेका महांगाई आहे हिन ते कीअं कंट्रोल कयो वेंदो ऐं ख़ासि तौर ते हिन महांगाई जो जेको तूफ़ान आयो आहे, हिकिड़े पासे माण्हू बुखूं काटण ते मजबूर आहिनि, माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि। अॼु ताज़ो मुल्क में जेको आहे एहतजाज कयो वियो आहे, एहतजाजनि जेको आहे हड़ताल कई वई आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके सिंध जा शहर आहिनि उते हड़ताल कामयाबु थींदे बि नज़र आई आहे। ॻाल्हि ॿोल कयूं था त हीअ जेका महांगाई जी शरह वधे पई ऐं उन जा कारण कहिड़ा आहिनि ऐं नतीजा कहिड़ा निकिरंदा। असांखे जॉइन कयो आहे मोहसिन बबर साहब, सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं सीनियर तजिया निगार आहिनि। उन सां गॾु नूर मोहम्मद बजीर साहब आहिनि, समाजी अॻवान आहिनि ऐं सीनियर तजिया निगार आहिनि। साईं, तव्हां ॿिन्हिनि जी वॾी महिरबानी। मोहसिन साहब, कीअं पिया ॾिसो सॼी सूरत हाल खे? 2020 खां असां अगरि कंपेयर कयूं त 9.7 जेका हो सैकड़ो इहो हुई शरह महंगाई जी। अॼु जी ॻाल्हि था कयूं त 68.5 जेको % वञी महंगाई जी शरह बि, त वॾो फ़र्क़ु आहे। जी फ़हीम, थैंक यू वेरी मच फॉर हैविंग मी। एक्चुअली छा जो सॼी दुनिया में कुछ जेके टॉप 10 मुल्क आहिनि जिते महांगाई वधी आहे, पाकिस्तान बि बदकिस्मती सां शामिल थी वियो आहे ऐं इन हिसाब सां महांगाई जी शरह वधंदी वञे पई। उन सबबु इहो आहे त डॉलर इन्हनि खां कंट्रोल असांजे पॉलिसी मेकर्स खां नथो थिए पियो। उनखे अलावा डॉलर जॾहिं नथो कंट्रोल थिए त उन सां गॾु हेठि पाकिस्तान में पेट्रोल जूं क़ीमतूं, उनखां पोइ एनर्जी जूं क़ीमतूं, उनखां पोइ हर शइ जेका आम वाहिपे जूं शयूं आहिनि, किराया, ट्रांसपोर्ट, एवरीथिंग जेका उन सां लाॻापियल आहे, तंहिंजे करे हर शइ वधंदी। त इन जो जेको बेसिक आहे हुन ते वञनि कोन था पिया ऐं डॉलर सिर्फ़ु उन सूरत में कंट्रोल थींदो जॾहिं तव्हां वटि डॉलर जझे मिक़दार में पाकिस्तान में ईंदो, मौजूदु हूंदो ऐं हुनजो डिमांड सप्लाई जेको गैप आहे उहो तमामु घटि थींदो। डिमांड डॉलर जी वधंदी ऐं उन सां हिसाब सां डॉलर जो रेट वधंदो। प्रॉब्लम इहो थियो आहे त हिन भेरे छा थियो आहे त गुज़िरियल हुकूमतूं, गुज़िरियल नवाज़ शरीफ़ जी हुकूमत बि ऐं उन खां बाद में जॾहिं हुकूमत आई त हुननि छा कयो, डॉलर जेको आहे उहो कंट्रोल करे रखियो हो। उहो स्टेट बैंक जे थ्रू उनखे कंट्रोल में रखंदा हुआ। पर बाद में जॾहिं IMF जा हिननि जा मुआदा थिया त जॾहिं इमरान ख़ान बि मुआदो कयो त उनमें इहो त डॉलर खे तव्हां फ्री मार्केट छॾींदो। सही, डॉलर खे जॾहिं उन्हनि फ्री मार्केट में छॾियो त डॉलर जा पोइ पर लॻी वेंदा आहिनि। डॉलर पंहिंजी मर्ज़ी सां पोइ जेको आहे मार्केट जे रहमो करम ते हूंदो आहे डॉलर। ऐं तव्हां ख़बर आहे पाकिस्तान में माफ़ियाज़ ऑपरेट कंदा आहिनि। ऐं उनजो वॾो सबबु हिकिड़ो बि हो त डॉलर जेको आहे इन अरसे दौरान अफ़गानिस्तान पे स्मगल थियो। रोज़ानो ॿुधायो वञे पियो त 15 मिलियन डॉलर जेके आहिनि रोज़ानो अफ़गानिस्तान स्मगल थींदा हुआ, जंहिंजे करे पाकिस्तान में डॉलर बीहे ई न पियो, अवेलेबिलिटी न हुई। छाकाणि डिमांड तमामु घणी डॉलर जी पाकिस्तान जी। पाकिस्तान खे जेको बैगेज में अफ़गानिस्तान मिलियल आहे काफ़ी अरसे खां, उनजी जेका इकॉनमी पाकिस्तान सां सिलाड़ियल आहे हर सूरत में, उन जेको पाकिस्तान जी इकॉनमी खे तमामु घणो धकु रसायो आहे। ऐं उहो ज़ारा ओपन मार्केट आहे, उते बि उतां डॉलर तव्हां खणी था वञनि, बोरियुनि में भरी स्मगल थिए थो हिते तव्हांजी मार्केट में। जॾहिं डॉलर जी डिमांड वधंदी त ज़ारा रेट बि वधंदो। इहो प्रॉब्लम वॾे में वॾो डॉलर जो आहे त उहो डॉलर ते जेसिताईं हाणे IMF चए थो त डॉलर खे छॾे ॾियो। हाणे हीअ जेका IMF सां वरी जेका ॿीहर डील थी जुलाई में असांजी पाकिस्तान जी, जंहिंमें असांखे $3 बिलियन जो पैकेज मिलियो, उनमें बि वरी उन्हनि एम्फेसाइज़ कयो त डॉलर खे न छेड़िजो, डॉलर जी जे कंट्रोल खे जो उनजो ज़ाब्तो आहे उनखे न छेड़िजो, न त अदरवाइज़ डॉलर जेको आहे असां इहा हिकिड़ी शर्त आहे हिन में। हाणे उन शर्त में पाकिस्तान फाथो पियो आहे। तंहिंजे करे अॼु तव्हां ॿुधायो त 307 रुपीज़ ते पहुची वियो आहे डॉलर ऐं ओपन मार्केट जेको आहे जो फ़र्क़ु वधंदो वञे। बेसिकली हुनजो ख़्यालु हो त इहो जेको फ़र्क़ु आहे ओपन मार्केट जो इंटर बैंक जो, इहो एतिरो फ़र्क़ु न हुजणु घुरिजे। पर छा पियो थिए, छाकाणि त मार्केट ऑपरेट करे थी फ्रीली ऐं माफ़ियाज़ ऑपरेट कनि था, स्मगलिंग थिए थी, स्टेट बैंक कंट्रोल करे कोन थो सघे, त फ़र्क़ु जेको आहे तव्हांखे वधंदो नज़र ईंदो। अॼु मुंहिंजे ख़्याल में ओपन मार्केट में डॉलर जेको आहे इट्स अराउंड 325
त इहो प्रॉब्लम डॉलर जो जेसि ताईं हल न थींदो ऐं पाकिस्तान में इन्वेस्टमेंट न ईंदी, इन्वेस्टमेंट डॉलर जी सूरत में न ईंदी ऐं IMF जे हवाले सां जेके पाबंदियूं आहिनि उहे लगातार आहिनि, उहे तव्हां कुझु करे कोन था सघो उनखे, उहे इंटरनेशनल कमिटमेंट्स आहिनि, उहे पूरियूं करणियूं आहिनि। तंहिंजे करे हीउ जेको सॼो जो गेम आहे, जेको महांगाई जेके तव्हां स्पेसिफिक ॻाल्हि कई आहे, हुनजो बुनियादी रीज़न जेको आहे उहो डॉलर आहे। असां बुनियादी ॻाल्हि कई आहे त जेको हिन वक़्त जो जेको असां वटि हिकिड़ो वॾो बहरान आहे वो इन क़िस्म जो है। पर असल में आऊं वरी अञा इन जे बुनियादनि ते वञा थो। ॾिसो, जेसि ताईं इदारा मज़बूत न हूंदा, जेसि ताईं असांजी मैशत जी पॉलिसी बहितर न हूंदी, जेसि ताईं असांजी गवर्नेंस ठीकु न हूंदी, तेसि ताईं इन क़िस्म जा क्राइसिस नया पिया जनम वठंदा ऐं अञा ताईं वधंदा। त मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान में जेको ॿियनि मुल्कनि कीअं तरक़ी कई आहे, ॿियनि मुल्कनि पंहिंजी मैशत खे कीअं बहितर कयो आहे, उते जो जेको एनवायरनमेंट आहे, बिज़नेस जे लाइ अपॉर्चुनिटीज़ आहिनि, उते जेके नौजवान आहिनि या यूथ आहे उनखे उन्हनि जहिड़े नमूने सां इंगेज कयो आहे, टैलेंट हंट कनि था, ॿियनि मुल्कनि मां नौजवाननि खे खणी अचनि था ऐं पंहिंजे शयुनि खे बहितर कनि था। ऐं असांजे मुल्क मां जेके बि इन क़िस्म जा टैलेंटेड माण्हू आहिनि उहे वरी ब्रेन ड्रेन पियो थिए, मुल्क छॾियो पिया वञनि। सिर्फ़ु 2023 में असांजा 8 लख माण्हू पाकिस्तान छॾे चुका आहिनि ऐं उन्हनि में बि 1 लख माण्हू अहिड़ा आहिनि जेके साइंटिस्ट आहिनि, जेके IT जा एक्सपर्ट्स आहिनि, जेके प्रोफेशनल्स आहिनि, उहे माण्हू असांखां विया हलिया। अच्छा, कारण छा था सम्झो? बदमनी या महांगाई या वरी उन्हनि खे उहो स्पेस ई न मिले, स्पेस कोन थो मिले, एनवायरनमेंट कोन थो मिले, उन्हनि जे लाइ अपॉर्चुनिटीज़ न आहिनि। पंहिंजे दौर में कुझु हंट करे, मिसाल तौर शुरू में हुनजो ख़्यालु हो त आउं इन क़िस्म जा माण्हू आणींदुसि, पर असांजो जेको करप्ट सिस्टम आहे, असां वटि जेको एग्ज़िस्टिंग सिस्टम आहे, उहो उन्हनि खे स्पेस ई कोन थो ॾिए ऐं उहे माण्हू मायूस थी वापसि हलिया विया। त मुंहिंजे ख़्याल में इन क़िस्म जा जेके बहरान ईंदा उनखां बचाए केर ई कोन सघंदो जेसीं असीं पंहिंजे इंटरनल शयुनि खे न बहितर कंदासीं, असां पंहिंजा जेकॾहिं इदारा मज़बूत न कंदासीं, असां पंहिंजो माहौल सुठो न ॾींदासीं, असां पंहिंजे मुल्क मां जेके डॉलर, मिसाल तौरु हिकिड़ो नंढिड़ो पोर्शन आहे NGOs जो, नंढिड़ो पोर्शन आहे डोनर्स जो, डेवलपमेंट जेके फंड्स अचनि था, उन सभिनी खे भॼाए छॾियो हिननि। अक्सरियत असांजे उन्हनि इदारनि जा जेके हिते डेवलपमेंट जे हवाले सां कंट्रीब्यूट कंदा हुआ, असांजूं पॉलिसी, असांजूं शयूं इन क़िस्म जूं असां पाण ॾिनियूंसीं जेको असां पंहिंजा पाण दुश्मन थिया आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में असां ओवरऑल असांजी मैशत जेका आहे उहा हिकिड़े तमामु ॾुखी हालत में, असीं सम्झो त स्ट्रेचर ते पियल आहियूं। हाणे असां उन में ICU में मौजूदु आहियूं। हाणे ICU में मौजूदु आहियूं त असांजो जेको अॻियूं असांजो स्टेप हूंदो उहो कहिड़े क़िस्म जो थी सघे थो, मौत थी सघे थो, या असांखे को अहिड़े क़िस्म जो वॾी का जनरल ऑपरेशन थिए, वॾो को रिफॉर्म अचे, वॾी का असांजो दवा दरमल थिए त पोइ असीं निकिरूं। न त अॼु मूं हिकिड़ी डिस्कशन ॿुधी पिए त हुन चयो त असां अञा ख़ातिर आहियूं त असीं पंहिंजो टेक्निकल डिफॉल्ट बि अनाउंस नथा करियूं। असांजो मुल्क सफ़ा उन आख़िरी हद ताईं पहुची चुको आहे, पर असीं करियूं नथा। मुंहिंजे ख़्याल में इन क़िस्म जे जेका एमरजेंसी इकोनॉमी तौर ते नाफ़िज़ करणु खपे। असांजे अहिड़ा प्लान ठाहिणु खपे इकोनॉमी मां कढण जो, जंहिंसां ही सभु जेके मामलात आहिनि हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि। ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, सिर्फ़ु असीं सिंध जे हालतुनि खे ॾिसूं त धाड़ेल कल्चर, जंहिं वटि अॼु पैसो न आहे, अटो न आहे, उहो बंदूक न खणंदो त भला छा कंदो, उहो बि धाड़ेल वञी थींदो। ऐं हिते हाणे त जेके ॾिसो वॾेरा ऐं ॿिया जेके असांजा इन्फ्लुएंशियल माण्हू आहिनि उहे वरी इन क़िस्म जा टोला पालीनि पिया, उहो लाइव बीठा आहिनि, नंढनि मासूम ॿारनि खे पिया खणनि। हीअ सॼी जेका असां वटि सूरत आहे लॉ एंड ऑर्डर जी पैदा थी आहे, उनजो हिकिड़ो नतीजो इहो आहे। ख़ुदकुशियूं थियनि पियूं, उनजो हिकिड़ो नतीजो। अञा ताईं सूरत हाल जेका ख़राबु थी, माण्हू सफ़ा आख़िरी हद ताईं पहुतल आहिनि। हाणे हिननि वटि माण्हुनि वटि को रस्तो कोन्हे, बिजली जो बहरान, रोज़ानी बिल पिया माण्हू जलाइनि, माण्हुनि जी हालत ॾाढी ख़राबु आहे, का शइ वठी कोन था सघनि, को दुकान तां का शइ, जेका शइ 500 में मिलंदी उहा हाणे 2500-3000 ताईं पहुतल आहे। माण्हू किथां भला वठंदा? ॾिसो, वीडियोज़ बि अचनि पियूं मुख़्तलिफ़, जेको सोशल मीडिया ते माण्हू बुखूं काटण ते मजबूर आहिनि। बिल्कुलु, हिकिड़ो ॿार आहिनि अटे लाइ वञे थो हुते, मतिलबु तमामु घणी सूरत हाल ख़राबु। जेका नूर साहब ॻाल्हि कई त भई सॼी सूरत हाल एॾी ख़राबु थी वई आहे, असीं स्ट्रेचर ते अची विया आहियूं। उनजे बावजूदि बि छा असांजा उहे इदारा, छा असांजा उहे चूंडियल नुमाइंदा जिन एतिरे सालनि ते ऐश कया, एतिरे सालनि ते हुकूमतनि वेठा, उन्हनि जो को किरदारु ठहे थो
नज़र अचे थो को उन्हनि खे को होश ईंदो या उहे को किरदारु प्ले कंदा हिन में? इन जो असांजी जेका रूलिंग एलीट आहे उनजो किरदारु त मूंखे नज़र न आयो और बदकिरदारु नज़र आयो इन सॼे अरसे में। बेसिकली इन जेका असांजी मईशत खे जेको क्लिनिकल डेथ थी चुकी आहे जंहिंजी, हिनखे मां चवां थो क्लिनिकल डेथ थी चुकी आहे। IUC खां पोइ हिकिड़ो ॿियो स्टेज हूंदो आहे जो क्लिनिकल डेथ जंहिंखे चइबो आहे, असांजी उहा मौत थी चुकी आहे। हाणे उनखे वापसी जो रिवाइवल जो रस्तो आहे कोन, फ़िलहालु हलाइनि पिया। असांजी जेका रूलिंग एलीट जेका बदमाशी आहे, जेका शराफ़िया चवंदा आहिनि, मां बदमाशिया चवंदो आहियां, उन्हनि छा आहे जो हिन मुल्क खे ॿेड़ो ॿेड़ो छॾियो आहे। ऐं उन में असांजी जेका सिविल इस्टेब्लिशमेंट आहे, ख़ासि तौर ते जेका असांजी सिविल ब्यूरोक्रेसी आहे, उहो कहिड़े बि लेवल ते हुजे, सूबाई हुजे, ज़िले हुजे, सूबाई हुजे, तोड़े फेडरल हुजे, उन्हनि जी पॉलिसियुनि ऐं हुननि असांखे आम माण्हूअ खे तबाही कंदीअ ते पहुचाए छॾियो आहे। सही पॉलिसियूं वर्क कोन थियूं कनि। जेका पॉलिसी ठाहिनि था, तव्हां ॾिसो एनर्जी पॉलिसी, तवानी जी पॉलिसी आई 94 में, उन खां पोइ 2002 में आई, उन खां पोइ 2012 में आई। टोटल फेल्यूर थिए पियो सॼी एनर्जी पॉलिसी जो, किथे बि का शइ बीहे कान पई। मईशतदान एॾा वॾा वॾा नाला पाकिस्तान में अचनि था। आतिफ़ मियां जहिड़ो माण्हू उनखे आंदो पियो वियो इमरान ख़ान जे दौर में, उनखे अचणु न ॾिनो वियो। ऐं अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके अचनि पिया, साॻिया साॻिया चहिरा ॾिसो, असांखे कंहिं चहिरे सां कोई ज़ाती अनात आहे कोन। अंटिल अनलेस दे डिलीवर करे कोन था सघनि। डॉक्टर हफ़ीज़ शेख साहिबु अचे थो, वॾियूं ॻाल्हियूं कनि था, हुनजो ॿुधाइनि था त हीउ तमामु वॾो माण्हू आहे, बिल्कुलु हूंदो वॾो माण्हू। जॾहिं डिलीवर कोन थो करे, पोइ छाजो वॾो माण्हू आहे। शमशाद अख्तर साहिबा आई आहे, उहा चवे थी, हुनजो कल्ह जेका स्टेटमेंट आई आहे, उहा चवे थी त गुंजाइश ई कान्हे का। मूंखे त ख़बर ई कोन्हे हीअ जेका मईशत जो एॾो ॿिॾो पियो आहे। हाणे इहे माण्हू आहिनि जेके 30 साल 35 साल पंहिंजनि शोबनि में कमु कया आहिनि, स्टेट बैंक में, फाइनेंस मिनिस्ट्री में, IFM में, वर्ल्ड बैंक में। इहे माण्हू बि डिलीवर कोन था करे सघनि पिया। त पोइ बि आख़िर केरु भला हिन सॼे हिन सिस्टम जो, हिन सॼी जेको स्ट्रक्चर आहे असांजी इकोनॉमी जो, असांजी रियासत जो बेसिकली जेको स्ट्रक्चर आहे, कॾहिं हिते हली वेंदी आहे, साम्हूं अची वेंदी आहे, कॾहिं टेक ओवर करे छॾींदी आहे, कॾहिं पोयां ॾोरियूं हलाईंदा आहिनि, कॾहिं ओपन छॾे ॾींदा आहिनि, पर पोइ बि हिननि जा मसइला हल। त तंहिंजे करे हिननि खे हाणे जेके पॉलिसी मेकर्स आहिनि, ख़ासि तौर ते सियासतदान आहिनि, इन्हनि खे सोचणो पवंदो, छाकाणि त इन्हनि खे फ़ाइदो सिर्फ़ु हिन मुल्क में इन ई रूलिंग एलीट खे थियो आहे। सनतकार, सियासतदान, सिविल इस्टेब्लिशमेंट ऐं जेके इन जा जेके बि ॿिया वॾा वापारी टैक्स त ॾियनि कोन था। तव्हां ॾिसो, मां तव्हांखे हैदराबाद में वठी थो हलां, कुझु शॉप्स आहिनि जिते तव्हां उते बीहंदो, तव्हांखे जाइ कोन मिलंदी, तव्हांजो 10 12 नंबर ईंदो, एॾी उनजी सेल हूंदी आहे। ऐं जॾहिं उनखां आख़िर में टैक्स तव्हां पुछा कंदव त टैक्स केतिरो ॾिनो आहे, ख़बर पवंदी 10,000 ॾिनो आहे या 20,000 ॾिनो या ॾिनो ई न आहे। हीअ जेका चोरी थिए पई टैक्सुनि जी, ऐं रियल इस्टेट जी चोरी, त ॾिसो रियल इस्टेट जी चोरी पाकिस्तान में कल्ह ख़बर पई आहे, ख़्वाजा आसिफ़ हिकिड़ो ट्वीट कयो, चए थो रियल इस्टेट में 2800 अरब रुपए जी टैक्सनि जी चोरी थिए थी, 2800 बिलियन रुपी जी चोरी थिए थी। पाकिस्तान जे 9,500 अरब जे रेवेन्यू मां तव्हांजा 2800 अरब जी टैक्स जी चोरी सिर्फ़ु हिकिड़ो सेक्टर करे थो, सिंगल सेक्टर करे थो। वापारी जी टैक्स चोरी, सनतकार जी टैक्स चोरी, ऐं ॿियनि जेके बि हिन मुल्क में कमाईंदड़ आहिनि, हुननि जी टैक्स चोरी जो हिसाब ई कोन्हे। त पोटेंशियल ज़बरदस्त आहे टैक्सिस जो। उन्हनि खे डायरेक्ट टैक्सिस हणनि कोन था, इनडायरेक्ट टैक्सिस हणनि था। ग़रीब माण्हूअ खे GST हणनि था, सैलरी डिडक्शन थिए थी, उन खां पोइ एट सोर्स डिडक्शन थिए थी इनकम टैक्स जी, कस्टम ड्यूटी जी एट सोर्स डिडक्शन थिए थी, उते तमामु घणी चोरी आहे। इन सॼे हिन में जेको आम माण्हू आहे, हुन ते ई टैक्स फिक्स करे हुनखे पंहिंजो टैक्स जो पुराओ कंदा। बिजली जे बिल में 50% खां 100% टैक्स आहे, 50% 60% तव्हांजो टैक्स आहे। 23 रुपए में बिजली मिले थी, 50 रुपए में तव्हांखे सेल कनि था, सॼो टैक्स हणनि था ऐं प्रॉफिट ऐं टैक्स हणनि था। तंहिंजे करे तव्हां इनडायरेक्ट टैक्सिस जी का बि इकोनॉमी दुनिया में जेका आहे, उहा बिजली जो बिल बि सिर्फ़ु ग़रीब माण्हू भरे थो, मिडिल क्लास वीचारो भरे थो न। कंहिं वालियूं विकिणियूं आहिनि, त कंहिं साइकिल विकी आहे, त कंहिं मोटरसाइकिल विकी आहे, पेट्रोल भरे, बिजली जो बिल भरे, छा करे, खाधो खाए, स्कूल। मां सम्झां थो हिन सां हिकिड़ो जेको ॿियो जेको बहरान, समाजी बहरान जेको जनम वठे पियो ऐं तेज़ी सां वठे पियो जनम, उनजी त का कॉस्ट ई कोन्हे का। उनजो त उनखे ठीकु त इन्हनि पॉलिसियुनि सां करे कोन थो सघिजे, उन्हनि में ॾहाका लॻी वेंदा वरी ठीकु करण में। तंहिंजे करे हिन टाइम तमामु थोरो आहे। मां सम्झां थो 2023 2024 ताईं जेकॾहिं शयूं कुझु दुरुस्त थी वेंदियूं ऐं थी वियूं, जेके नेक्स्ट हुकूमत कयूं, ठीकु आहे। अदरवाइज़ पोइ त मुंहिंजे ख़्याल में इलाही हाफ़िज़ आहे। अच्छा नूर साहिबु, जेका सूरत हाल आहे, तव्हां ज़रा समाजी वर्कर आहियो, कमु कयो था, माण्हुनि सां गॾु थियो त हिन वक़्तु जेका सूरत हाल ॾिसूं पिया, जेका रिपोर्ट थिए थी ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते, मीडिया ते, माण्हुनि जो जेको आहे ज़ाहिर आहे परचेस पावर आई कोन्हे। माण्हू हिकिड़े पासे त जीअं मोहसिन साहिबु चयो त भई लाइन लॻी पई आहे, ॿिए पासे माण्हू जेको आहे हिकिड़े वेले जो अटो बि नथा ख़रीद करे सघनि। इहा सूरत हाल आहे। इन में जीअं तव्हां पहिरीं पंहिंजी गुफ़्तगू में चयो त भई ज़ाहिर क्राइम वधंदो, माण्हू केॾांहुं वेंदा, बुखूं मरंदा या त ख़ुदकुशियूं कंदा। हिन सॼी सूरत हाल में जेके
ज़ाहिर आहे सिर्फ़ु पाकिस्तान पहिरियों दुनिया जो मुल्क त कोन्हे जेको डिफॉल्ट करणु पियो वञे या जिते अहिड़ो को वॾो मुआशी बहरान आयो आहे। केतिरा ई मुल्क अहिड़ा आहिनि पोइ उन्हनि सर्वाइव कयो। तव्हां छा था सम्झो त ॿियनि मुल्कनि जी भेट में ज़ाहिर आहे उहे मुल्क बि पंहिंजे कंहिं स्ट्रेटेजी तहत जेके सर्वाइव करे विया, पाकिस्तान खे कहिड़ी स्ट्रेटेजी जी ज़रूरत आहे, कहिड़े तरीक़े सां सम्झो था त हिनखे तव्हां निकिरणु घुरिजे? मुंहिंजे ख़्याल में ॾिसो हिकिड़े वॾे रिफॉर्म आणण सां गॾु जेकॾहिं हुकूमतियूं पॉलिसीज़ हूंदियूं त माण्हुनि जो बहरान मां निकिरी सघनि था। ऐं इन करे चवंदुसि त असां ॾिसो ह्यूमन रिसोर्स असां वटि घणो आहे। नौजवान जो असां वटि दुनिया जे ॿियनि मुल्कनि खां असीं तमामु आबादी जे हवाले सां मथे आहियूं, वधीक आहियूं, त असां वटि नौजवाननि जी वॾी आबादी आहे। हाणे उहे आबादी उनखे जेकॾहिं एम्प्लॉयमेंट न हूंदी, उहे टेक्निकली स्किल्ड न हूंदा, उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ न हूंदियूं त उहो कुझु कोन था करे सघनि। त हिन सॼे बहरान मां कढण जे लाइ असांखे माण्हुनि खे इन क़िस्म जूं इकोनॉमिक अपॉर्चुनिटीज़ ॾियणियूं पवंदियूं, माण्हुनि खे असांखे इनेबलिंग इन्वायरमेंट ॾियणो पवंदो, माण्हुनि खे असांखे अॻिभरो आणण जे लाइ हिमत अफ़ज़ाई करणी पवंदी, तॾहिं इहे माण्हू अॻिते अची सघंदा। हू जनरली तौर ते ॾिसो असांजी मुल्क ज़री मुल्क आहे, एग्रीकल्चर असांजी आहे। एग्रीकल्चर जो हशर तव्हां असांखे सॼी ख़बर थी आहे। एक्सपोर्ट असीं जेके शयूं कंदासीं जिन में असीं जजो नाणो कमाईंदासीं उहो 50% खां वधीक असीं डेक्लाइन करे चुका आहियूं, ऐं उहो बि असांजे नाकाम पॉलिसियुनि जे करे असीं ज़रूरी बुनियादनि ते असीं जेको न पिया करे सघूं। हाणे इन्हनि सभिनी खे हलाइण जे लाइ असांखे एनर्जी खपे। एनर्जी जो वॾो बहरान गॾोगॾु जेको हलंदड़ आहे उनजो इम्पैक्ट ज़ाहिर आहे असांजी सॼी मैशत ते बि पवंदो। एनर्जी लाइ असां वटि जेके रिन्यूएबल एनर्जी या इन क़िस्म जा जेके असां वटि मेथड आहिनि दुनिया में, ॿियनि मुल्कनि बि सस्ता तरीक़ेकार इस्तेमालु कया आहिनि, अफोर्डेबल एनर्जी इस्तेमालु कई। उन क़िस्म जी असां वटि अहिड़ी का पॉलिसी नज़र कोन थी अचे जेको माण्हुनि खे उहो एनर्जी वारी ज़रूरत जेको सो पूरी करे। त मुल्क जो गाॾो या मैशत जो गाॾो हलंदो उहो इन्हनि तरीक़ेकारनि ते हलंदो। तव्हांखे एनर्जी ॾियणी पवंदी, तव्हांखे बाय प्रोडक्ट्स जेके मुख़्तलिफ़ शयूं आहिनि उन्हनि जा जेको सप्लाई चेन आहे उनखे इम्प्रूव करणो पवंदो, तव्हांखे माण्हू खे स्किल्ड करणो पवंदो। ऐं जेको पहिरीं मूं ॻाल्हि कई त असांजो माण्हू जेको आहे उहो मुल्क छॾे पिया वञनि, असांजो माण्हू ब्रेन ड्रेन थिए पियो, असां वटि नवां इदारा जेके ठहण जे बजाए इदारा ख़तमु थींदा वञनि पिया। त मुंहिंजे ख़्याल में इन्हनि सभिनी शयुनि खे जॾहिं तव्हां साम्हूं आणींदो, सभ खां वधीक ॾिसो न, पीस रुॻो नथा मेंटेन तव्हां करे सघो त तव्हांजो बिज़नेस हलंदो कीअं? पीस मेंटेन करण जे लाइ तव्हांखे पॉलिटिकल विल खपे, पीस मेंटेन करण जे लाइ तव्हांखे उहा स्टेबल हुकूमत हुजणु खपे। केॾी अनसर्टेनिटी आहे हर हवाले सां, जेको माण्हू केरु इन्वेस्टमेंट करण लाइ तयारु आहे। असां वटि माण्हुनि खे अहिड़ो इन्वायरमेंट ई तव्हां कोन था ॾियो जो हीअ सभु शयूं हिते थी सघनि। असां वटि पोटेंशियल आहे, रिसोर्सिस आहिनि असां वटि मुल्क में, असीं उन्हनि मुल्कनि में न आहियूं जंहिं वटि रिसोर्सिस न आहिनि। असीं शाहूकार मुल्क आहियूं, पर असांजी जेका बैड गवर्नेंस जे करे, असां वटि लीडरशिप जी कमी जे करे, असां वटि सही नमूने सां सिमत न ॾियण जे करे असीं खसारे में वञूं पिया, बजाए जो असांखे अॻिते वधण जे असीं पोइते वञूं पिया। त मुंहिंजे ख़्याल में इहे बुनियादी फैक्टर्स आहिनि जिन में असांखे अॻिते वधण जी ज़रूरत आहे। पाणी जो असां वटि इस्तेमालु कोन थिए पियो, उन में बि चोरी, बेईमानी, ठगी। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं ग्लोबलाइज़ेशन ते डिस्कशन हलंदो हो 2-3 ॾहाका अॻु में, त भई ग्लोबलाइज़ेशन जे करे हीअ इम्पैक्ट पवंदो, हीअ शयूं थींदियूं। उन जे लाइ असां ॿियनि मुल्कनि तयारियूं कयूं ऐं असां का तयारी कोन कई। हेसि ताईं असीं ग्लोबल मार्केट में किथे कॉम्पीट करे सघिया आहियूं? असां ग्लोबल मार्केट में आणण जे लाइ पंहिंजूं न शयूं प्रोडक्ट ठाहे सघिया आहियूं, न उहा क्वालिटी मेंटेन करे सघिया आहियूं, न असीं उहो स्टैंडर्ड मीट करे सघिया आहियूं जेको असांखे मीट करणु खपंदा। असां तयारी कोन कई। ॿियनि मुल्कनि नेशनल प्रोडक्टिविटी ऑर्गेनाइज़ेशन्स जेके बि ठहियूं आहिनि ॿियनि मुल्कनि में ठहियूं आहिनि, उन्हनि उते लोकल सतह ते माण्हुनि जी कैपेसिटी बिल्ड कई आहे, क्वालिटी इम्प्रूव कई आहे, प्रोडक्ट्स खे रीशेप कयो आहे ऐं दुनिया जे स्टैंडर्ड तहत आंदो आहे। असां इन्हनि सभिनी शयुनि में नाकाम विया आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में उहे असरात आहिनि जेके हाणे असीं भोगूं पिया। इन्हनि सभिनी असरातनि सां मिली करे ही बहरान वारी सूरत हाल जेका असां पैदा थी आहे। हाणे असांजो जेको हींअर हुकुमरान अचे थो उन जी नियत में वरी बि पैसो कमाइणु आहे,
उन्हनि जी नियत में वरी बि करप्शन आहे। जेको हिकिड़ो कोटी पाए अची कोई मिनिस्टर जो कसम थो खणे त उन्हनि जी नियत में मुल्क खे सुधारण जे बजाय इहो हूंदो त आउं पंहिंजा पैसा कीअं कमायां, इन मिनिस्ट्री मां पैसा कीअं कमायां। इहा जेसी नियत न छॾींदा इन नमूने जी गवर्नेंस असां वटि बहितर गवर्नेंस न ईंदी ऐं उन क़िस्म जो पॉलिटिकल लीडरशिप असां वटि न हूंदी त मुंहिंजे ख़्याल में मुल्क सुधरण जा चांसिस तमामु सही, बिल्कुलु बिल्कुलु। जीअं मुहसिन साहब जेका नूर साहब जी ॻाल्हि आहे अगरि उनखे अॻियां वधायूं त हिते हिकिड़ो को डिप्टी कमिश्नर गिरफ़्तार थिए थो, नेब जो छापो लॻे थो त उन्हनि जे घर मां एतिरी दौलत थी निकिरे, को MPA एक्स MPA MNA उन्हनि जे घर मां एतिरी दौलत थी निकिरे जो पाकिस्तान जो अधु कर्ज़ु लही सघे थो। जेका सिचुएशन साम्हूं आहे त असांजो जेको लीडरशिप आहे, जेका असांजी जेका हुकूमत जो जेका विल आहे, उन में अगरि उहे चाहिनि त ज़ाहिर आहे अहिड़े तरीक़े सां पैसो कमाइण, जीअं साईं चयो त भई पैसो अगरि पंहिंजो ई पेट भरणो आहे, पाण खे ई स्टेबल करिणो आहे, मुल्क खे जेको आहे मुल्क जी जेका सूरत हाल आहे किथे वञी बीहे त पोइ त ठीकु आहे, पोइ त ईअं ई सूरत हाल आहे। जे असां वटि को पॉलिटिकल विल हुजे, को असां वटि को अहिड़ी का जेको ज़ाहिर असां पंहिंजी ज़िम्मेदारी महसूसु कंदे पंहिंजे मुल्क खे अॻियां इन बहिराननि मां कढणु चाहियूं त छा इहे असांजा चूंडियल नुमाइंदा को रोल अदा करे सघंदा आहिनि? चूंडियल नुमाइंदनि जो पहिरीं तव्हांखे हिकिड़ो इनजो बेस ॿुधायां छो नथा कनि। मिसाल आहे, पाकिस्तान जो जेको वापारी तबिको आहे वॾे वॾे चोरियूं करे थो, कीअं थो करे, 70,000 टैक्स पेयर आहे जेको दुकानदार आहे, वापारी नंढो ऐं विचो वापारी आहे, उहो 80,000 आहे जेको टैक्स पे करे थो। ऐं पाकिस्तान सॼे में जेको टोटल अंग आहे नंढनि वॾनि वापारियुनि जो, विचोले वापारियुनि जो मिलाए, उहो 80 लख आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, इट्स नॉट जस्ट 1% ठीकु जेको हो टैक्स पे करे थो। ऐं मूंखे ॿुधायो तव्हां रुॻो हुननि मां 20% वधाए वञो, टैक्स नेट में माण्हू आणे छॾियो 20%, 70,000 मां तव्हां रुॻो 3 लख माण्हू बि करे वञो, इहे अची वञनि जिते 80 लख ॾियनि था पिया, नथा ॾियनि पिया। उन्हनि खे हथु विझण लाइ केरु तयारु कोन। इहे सियासी पार्टियूं सम्झनि थियूं त इहे असांजा वोटर आहिनि, इन्हनि में हथु विझंदासीं। कई दफ़ा आहे, हिकु दफ़ा न थियो, मूंखे यादि आहे इसहाक डार हिकु ॿ दफ़ा अटैम्प्ट कयूं, मुख़्तलिफ़ दौर में हुन अटैम्प्ट कयूं त इहे वापारी सॼे पाकिस्तान में पैया जाम करे वेही रहिया ऐं सॼो बिज़नेस खे बीहारे वेही रहिया। हाणे बि ईअं ई आहे, हुन सेक्टर में हथु विझण लाइ तयारु कोन आहिनि। हाणे ही बहिरान छा जे लाइ जनमु वठे पियो? हीउ जेको एनर्जी जो बहिरान आहे, जंहिंसां पाकिस्तान में दुनिया सॼी में थिए थो, त जॾहिं एनर्जी जी ग्रोथ थिए थी, एनर्जी जी ग्रोथ जेकॾहिं 10% थिए थी, उहो डायरेक्टली कोरिलेटेड आहे इकनॉमिक ग्रोथ सां। एनर्जी ग्रोथ मथे वञे थी, जो मक़सदु आहे मुल्क जी ग्रोथ मथे वेंदी, इन एनी केस वेंदी। इहो हिकिड़ो दुनिया में हिकिड़ो उसूल आहे। पाकिस्तान में एनर्जी ग्रोथ कोन्हे, पाकिस्तान वटि बिजली वधीक आहे, कंज़म्पशन घटि आहे। पाकिस्तान वटि 44,000 मेगावाट बिजली जा प्लांट लॻल आहिनि, 70-80,000 बिजली असां अॼु बि ठाहियूं, ॾेई सघूं था जेकॾहिं पैसा हुजनि था। असांजी डिमांड आहे 30-31,000 रुपया, असां वटि बिजली एक्स्ट्रा पई आहे, असां वटि ग्रोथ आहे कोन। ग्रोथ डिमांड आहे पर असां बिजली ॾेई नथा सघूं पिया। हिन जो मक़सदु आहे जेसिताईं इहा ग्रोथ जेका आहे डिमांड सां गॾु मैच न कंदी या अॻिते न हलंदी, असां ग्रोथ जी तरफ़ न वञी सघंदासीं। ऐं ग्रोथ ज़ाहिर आहे बिज़नेस में, डेवलपमेंट में कारण छा था सम्झो, छो नथा असीं करे सघूं? ॾिसो, ही IPPs वारी हिकिड़ी डिबेट हले पई। IPPs में हिननि खे कैपेसिटी पेमेंट ॾियणी पए थी। 23 रुपए में बिजली असांखे पाकिस्तान में पवे थी पर यूनिट, ऐं 16 रुपया जेके आहिनि असांखे ॾियणा आहिनि इन्हनि पावर प्लांट्स खे हर सूरत में बिजली पैदा कनि या न कनि। 16 रुपया असांखे इन सूरत में हर जेको बि IPP आहे उनखे ॾियणा आहिनि। अहिड़े लिहाज़ सां ई मुआहिदा अहिड़ा कया आहिनि, हू चवनि था बिजली असां तव्हांजे लाइ आणूं था। हिननि छा कयो, पाकिस्तान में बिजली जी जेका वाटर पॉलिसी आहे 2000, जेका इलेक्ट्रिसिटी पावर पॉलिसी आहे 2012 जी 2014 जी, हुन में लिखियलु आहे त प्लांट जेको बि हणंदी कंपनी, जेको बि IPP प्लांट हणंदो, उनजी बिजली ख़रीद करण जा पाबंद आहे फेडरल गवर्नमेंट। ठीकु, छाकाणि त हिते ॿियो कंप्यूटर आहे कोन, पाकिस्तान जी हुकूमत उनखां बिजली वठंदी हर सूरत में। हीअ जेकॾहिं इन खे रुॻो ओपन रखनि, पोइ बिजली तव्हां ठाहियो, तव्हांखे हणूं था, तव्हांखे टैक्स नेट, तव्हांखे टैक्स में बि छूट ॾियूं था, ऐं तव्हां बिजली ओपनली जंहिंखे ॾियणी अथव ॾेई छॾियो, उहो हिते आहे कोन। हाणे वञी उहो आस्ते आस्ते सिंध खे इजाज़त मिली आहे। सिंध जूं कुझु पॉलिसियूं, मां सम्झां थो सिंध गवर्नमेंट कुझु जेके पॉलिसियूं, कुझु लीगल पंहिंजो लेजिस्लेशन कई आहे सिंध में, उन सां अॻिते हली ज़रूरु फ़ाइदो पवंदो। पर अगेन मां चवां पियो, सिंध में 13,000 मेगावाट बिजली पैदा थिए थी, असांजी ज़रूरत 8,000 मेगावाट आहे, ऐं 5,000 मेगावाट एक्स्ट्रा बिजली असां पंजाब खे मोकिलियूं था, ऐं असांखे बिजली हिते कोन थी मिले पई। ऐं असांखे सिर्फ़ु कराची खे जेकॾहिं पाण माइनस कयूं, छाकाणि हुनजो सिस्टम धार आहे, बाक़ी जेकॾहिं सिंध खे माइनस कयूं त असांखे ही 3,000 बिजली मेगावाट बि कोन था ॾियनि, ऐं सूबे में एक्स्ट्रा 5,000 बिजली पंजाब वञे पई। त ही पॉलिसियूं जेके हिननि जूं पॉलिसियूं आहिनि, इहो घणे भाङे पाकिस्तान में थियो छा आहे, इकनॉमिक पॉलिसीज़, जेके पॉलिसी आहिनि उहे पंजाब खे ख़ुशि करण लाइ,
ठाहियूं वेंदियूं आहिनि छाकाणि पंजाब इंडस्ट्री खे ख़ुशि कयो, पंजाब जे वापारी खे ख़ुशि कयो, पंजाब जे सनअतकार खे ख़ुशि कयो ऐं हुननि जे वॾे वॾे माण्हुनि खे सॼी सिस्टम खे ख़ुशि कयो, पंजाब जे इवन हारी खे ऐं वॾे वॾे जेको जागीरदार आहे उनखे ख़ुशि कयो। पॉलिसियूं तव्हां ॾिसो पाकिस्तान में हाणे हिकु नई पॉलिसी शहबाज शरीफ़ जी गवर्नमेंट में पोयां करे विया, हुन चयो त असां 13 अरब रुपया ॾींदासीं त जेके ट्यूबवेल आहिनि बिजली जा उनखे सोलर ते कन्वर्ट करियो। हाणे 80-85% ट्यूबवेल पंजाब में लॻल आहे। हाणे सॼे पाकिस्तान जा पैसा सॼा इहे मां त हिकिड़ी पॉलिसी जो सिर्फ़ु मिसाल ॾियां पियो। जेका नंढा लोन विच में हिननि चयो असां नौजवाननि खे लोन ॾियूं था, गवर्नमेंट भी ऐं हिन शहबाज शरीफ़ जी गवर्नमेंट भी उन्हनि शुरू कयो त उन्हनि चयो असां लोन ॾियूं था माण्हुनि खे जीअं पाण माण्हू पंहिंजे पेरनि ते बीहनि। 80% लोन पंजाब वञे थो। मूंखे ॿुधायो जॾहिं पॉलिसियूं तव्हांजो हिकिड़े सूबे ऐं हिकिड़े ते मुर्तकिज़ आहिनि त उन खां पोइ ज़ाहिर आहे माण्हू वीचारा जेके बाक़ी सूबा आहिनि उहे पोइ ते रहिजी वेंदा, पोइ ते रही वेंदा, नारकी थींदी, अपॉर्चुनिटीज़ कोन हूंदियूं, अनएम्प्लॉयमेंट थींदी, क्राइम वधंदो, उन सां गॾु समाजी बुरायूं वधंदियूं। तंहिंजे करे तव्हांजूं पॉलिसियूं बराबरी सतह ते कोन्हनि ऐं तव्हां हिकिड़े तबिके खे ख़ुशि कयो था। इन में वरी असांजे जेका रूलिंग एलीट आहिनि मुल्क जी अशराफिया जेका बदमाशी आहे उहा जेका आहे पंहिंजी मर्ज़ी जूं पॉलिसियूं आहे, मुंहिंजो पेट भरियो, मूंखे फ़ाइदो मिले, मुंहिंजी फैक्ट्री खे फ़ाइदो मिले, मूंखे ॿ रुपया बचनि, उनखे अलावा त कुझु बि कोन्हे। जेसि ताईं इहा अप्रोच ई तव्हांजी डिफरेंट चेंज कोन थींदी की बाक़ी त सॼियूं इहे त मुंहिंजे ख़्याल में इंजेक्शन हुननि पिया। IMF ऑक्सीजन आहे, ठीकु, या IMF जेको आहे बेसिकली ऑक्सीजन आहे, हुन ते असां हलूं पिया। इहो IMF जो ऑक्सीजन जॾहिं पियो, हाणे वरी ॾिसूं था, उमेदु कयूं था हिन साल $10-12 अरब जी इन्वेस्टमेंट अचे पई गल्फ कंट्रीज़ मां। जेकॾहिं उहा अचे थी ऐं उनजे लाइ हिनखे सख़्तु फ़ैसिला करणा पवंदा, उहो हुनजो बि असरु आम माण्हू ॾिसंदो त उहो जेकॾहिं अचे थी त कुझु असां चढ़ी पवंदासीं 1-2 साल 3 साल अॻिते हलाए थोरी घणी रिलैक्स मिली, थोरो रिलैक्स मिली वेंदो दरवाज़ो अचे। हाणे उहो जेको तव्हां ॿुधायो पिया त उहो आवाम जे मथां त असरु वेंदो न। नूर साहब, जेका ज़ाहिर आहे जेका बि मिलनि था कर्ज़ उधार उहे त चुकाइणा पवंदा आहिनि, चुकायूं वरी पाण था, आवाम थी चुकाए। त हिकिड़ो त जेको पाण ॻाल्हि पई कई टैक्स जी, जेका मोहसिन साहब ॻाल्हि कई, टैक्स उगाड़ी, टैक्स जी वसूली, सॼी दुनिया में हिकिड़ो सिस्टम आहे। सॼी दुनिया नंढे में नंढा जेके मुल्क आहिनि उन्हनि बि पंहिंजो हिकिड़ो सिस्टम ठाहियो आहे त उहो टैक्स ईज़ीली ऐं उन जा जेके सरमाएदार हुजनि या आम माण्हू जो टैक्स ॾियनि था ऐं गवर्नमेंट खे टैक्स मिले थो। असां वटि अहिड़े क़िस्म जो को जेको आहे पॉलिसी न आहे, अहिड़े क़िस्म जो को तरीक़ेकार न आहे जंहिंसां असां टैक्स कलेक्ट करे सघूं। सही, असां वटि मज़े जी ॻाल्हि त जेके टैक्स ते असांजा मिनिस्टर बि रखंदा आहियूं या टैक्सेशन वारा जेके रखंदा आहियूं, उन्हनि जो बुनियादी जेको ऑब्जेक्टिव के टैक्स जे रिफॉर्म आणणु, इम्प्लीमेंट करणु, उहो कोन हूंदो आहे। असल में उन्हनि जा ई तव्हां जेका पहिरीं ॻाल्हि कई त उन्हनि जे ई घरनि मां इहे डॉलर निकिरनि था, इहे पैसा निकिरनि था, इहो सॼो धंधो जेको सो थिए थो। त मुंहिंजे ख़्याल में इहो सणभो खातो जंहिंखे चवंदा आहियूं न, उहो इहो टैक्सेशन वारो आहे। त बुनियादी तौर ते ॾिसो न, इहे सभु चोरियूं, करप्ट निज़ाम, सिस्टम, उहो ई असांजी तबाही जो सबबु बनियो आहे ऐं इन जे करे ई असीं मुल्क जेको सो असीं बहितर थी न सघिया आहियूं। ॿियनि मुल्कनि में तव्हां हिकिड़ो मुंहिंजो नंढड़ो मूंसां डिस्कशन कंदो आहे त भई ॿियनि मुल्कनि में मलेशिया ॿियनि हंधनि ते रुॻो जेके रोज़ानी ॾंड लॻनि था, उन ॾंड मंझां ई हू इलाही पंहिंजे मुल्की कारोबार जेको सो हलाए सघंदा आहिनि। असां वटि त रुॻो वायोलेशन थिए थी हर स्टेप ते। न असीं ट्रैफिक सिग्नल खे असीं रूल खे फॉलो करियूं था, न असीं ॿिया जेके असांजा जेके रूल्स आहिनि उन्हनि खे फॉलो करियूं था ऐं असां ते का पनिशमेंट कोन्हे। जेतिरो वॾो चोर आहे उहो उनखे ओतिरी वॾी छूट आहे। ऐं असां वटि एग्ज़म्पशन्स बि तव्हां ॾिसो पोइ बजटनि में या असांजे रिपोर्टनि में टैक्स एग्ज़म्प्ट केरु कराए थो ऐं केतिरनि माण्हुनि खे मिलनि था। उहे जेके वॾा चोर आहिनि उहे ई टैक्स एग्ज़म्पशन में सभ खां अॻिते हूंदा आहिनि। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त इहे सभु शयूं उहे कंट्रीब्यूट कनि थियूं पूरी सोसाइटी खे करप्ट करण में ऐं उन जे बुनियाद ते ई जेके असीं अॻिते वधी नथा सघूं। ऐं जेकॾहिं इन नमूने सां जेकॾहिं असांजो गवर्नेंस सिस्टम बहितरु थिए, गवर्नेंस क्राइसिस आहे, इहो असांखे मञणु खपे त असीं सभु अकाउंटेबल हुजूं न। असीं सभु नंढो वॾो हर कंहिंजे लाइ साॻियो कानून हुजे त इहे सभु शयूं बहितरु थी सघनि थियूं। असां वटि टैक्स चोरी खे जी पहिरीं असीं इलाही ॻाल्हि करे चुका आहियूं, उनखे असांखे इम्प्रूव शयुनि खे करिणो पवंदो, असांखे चोरियूं घटाइणियूं पवंदियूं ऐं बजाए जो असीं IMF जे चवण ते जेके असीं टैक्स आम ग़रीबनि ते मड़े इशू करियूं था, असांखे जेके वॾा चोर आहिनि या जेके वॾा लूप होल्स जिथां वधीक करप्शन थिए पई उन्हनि खे असांखे जेको सो घटाइणो पवंदो। असांखे पंहिंजे पॉलिसीज़ जो हिकिड़ो दफ़ो वधीक रिव्यू जेको सो करिणो पवंदो। ॾिसो, पहिरियों हुई कॉलोनियूं ठहियलु हूंदियूं हुयूं जंहिंमें असीं सिधा सवा ग़ुलाम हूंदा हुआसीं। असांखे ख़बर हूंदी त असांजो आका केरु आहे, असांखे कंहिं वटि करिणो आहे।
IMF वर्ल्ड बैंक या जेके भी मॉनिटरी जेके इदारा आया आहिनि हाणे असांखे हिकिड़े क़िस्म जो असीं ग़ुलाम आहियूं, असीं यरगमाल आहियूं। असांखे मजबूरी हालतूं अहिड़ियूं मजबूर कनि थियूं जो असांखे उन्हनि खां पैसा वठणा पवनि था ऐं वठणा पवनि था उनखे वरी असांखे वापसि बि असांखे करणा आहिनि। जेके नथा करियूं त पोइ असांखे असेट्स विकिणणा पवनि था, पंहिंजे मुल्की जेके असास आहिनि उन्हनि खे विकिणणो पवे थो ऐं दुनिया में ॿियनि मुल्कनि जो ॾीवालो बि ईअं ई निकितो आहे। त असां जॾहिं कर्ज़ु वठणु वक़्तु असीं एतिरो कोन सोचींदा आहियूं त असांखे वापसि बि करिणो पवंदो। हाणे असांखे 77 बिलियन जेके आहिनि सो असांखे वापसि मिलियन डॉलर करणा आहिनि। त उन्हनि खे असांखे 2026 ताईं असांखे हेॾो सॼो वॾो टारगेट असीं किथां करे सघंदासीं। त इहे सभु मुंहिंजे ख़्याल में असांजे लाइ शयूं आहिनि ऐं अणसिधी तरह वर्ल्ड बैंक IMF इहो हिकिड़ो अहिड़ो उन्हनि जो जुंगल ठहियलु आहे, उहो असांजे रत खून मंझां ई वापसि एक्सट्रैक्ट करे उहे पैसो असांखां वापसि वठनि था। असीं हर नंढड़ी शइ ते टैक्स ॾियूं था, असीं सभु टैक्स पेयर आहियूं, पर असां वटि अकाउंटेबल केर ई कोन्हे। असां वटि फलाही रियासत हुजण जे बावजूदि बि असीं ॻरा टैक्स रोज़ानी हर शइ ते टैक्स ॾियूं था, असांखे वापसि में मिले सर्विसिस में कुझु कोन थो मिले। त इहे सभु शयूं आहिनि जिन जे करे मुंहिंजे ख़्याल में ॿियनि मुल्कनि में को माण्हू टैक्स ॾिए थो न त उनखे ख़ुशी थींदी आहे त उनजे बदिले में उनखे सर्विसिस मिलंदियूं। ऐं जेकॾहिं हींअर टैक्स ॾियां पियो मूंखे ज़रे बराबरि बि ख़ुशी कोन थींदी, छाकाणि त पाणी आउं पंहिंजे पैसनि जो पीआं थो, सिक्योरिटी बि मुंहिंजी पंहिंजी, बिजली बि असांखे मूंखे जनरेटर हलाए पूरी करणी पवे थी, ऐं टैक्स हेॾा ॾियां थो बदिले में मूंखे न सिहत फ्री न एजुकेशन फ्री न मुंहिंजूं जेके बेसिक सर्विसिस आहिनि उहो मूंखे स्टेट वापसि ॾिए, मूंखे सर्विसिस जी मद में मूंखे टैक्स में मूंखे सहूलियतूं मिलनि त आउं टैक्स बि ॾियां न। त मुंहिंजे ख़्याल में इहे सभु शयूं पाण सां इंटर रिलेटेड आहिनि ऐं ईअं ई ॿियनि मुल्कनि वारा माण्हू टैक्स पेमेंट करण में ख़ुशी महसूसु कंदा आहिनि। असांखां जेकॾहिं हिकिड़ो रुपयो बि वञे थो दिलि में असीं इहो सम्झूं था त असीं टैक्स ॾियूं था, बदिले में असांखे कुझु असां त जेका शइ वठंदा आहियूं ख़ाली टैक्स पिया कलेक्ट कंदा आहियूं, केतिरो कटियो। मुस्लिम साहिबु जेका निगरान सेटअप आहे ज़ाहिर आहे हाणे 90 ॾींहंनि जो हुनजो मुदो आहे, वधंदो डेफिनेटली उहो वधंदो। हाणे उन्हनि वटि न कानून साज़ी करण जो इख़्तियार आहे, न अॻियां का शइ अहिड़ी का नई करे सघंदा, न अहिड़ी का डेवलपमेंट थियण जा को चांसिस आहिनि। जे अगरि हीउ मुदो वधी वियो त असां वटि मुआशी बुरा नथा सम्झो त को वधीक वधंदो ऐं इहो जेको अॼु डॉलर 307 आहे त इहो डॉलर बि वधंदो ऐं ॿियूं सभु जेके सूरत हाल आहिनि उहे बिगड़ंदियूं थियूं। त मुआशी बहरान त डेफिनेटली आहे ऐं हीअ जेका निगरान हुकूमत आहे त हूअं ई हिननि जो न मैंडेट आहे इन करणु खपे। हिननि खे त पहिरीं सोचणु खपे, छाकाणि त हीअ सभु पहिरीं प्लैनिंग करे आया हुआ ऐं हिन में असांजूं सियासी पार्टियूं बि वॾियूं शामिल आहिनि इन सॼे इनखे प्रोलांग करण में। जेतोणीकि पीपल्स पार्टी चवे थी त असां चयो 90 ॾींहं में करायो, पर हिननि जो हिकिड़ो ॾींहुं हाणे गरो आहे। एवरी सिंगल डे कमिंग जेको आहे उहो गरो पइजी वेंदो ऐं मामला वधनि पिया, ख़राबु थींदा, पेट्रोल वधे थो वधंदो। हिन खे जेतिरो जल्दी अञा ई इलेक्शन कमीशन ऐलान कयो आहे त 30 नवंबर ताईं असां तकबंदियुनि वारो मामिलो पूरो कंदासीं त फेब्रुवरी में किथे वञी इलेक्शन जी ॻाल्हि हले पई। त हीअ तमामु हिननि ते गरो पवंदो जेकॾहिं निगरान हुकूमत खे थोरो घणो मैंडेट त आहे शयुनि खे मैनिपुलेट करण जो, पर जो न IMF खे बि चयो अथनि असां IMF खे हिकिड़ी मामूली ॻाल्हि चई अथनि जेका हीअ पाण नथा करे सघनि, हिन जी मैंडेट ऐं हिन जे इख़्तियार जी तव्हां कहिड़ी ॻाल्हि था कयो। हू चवनि था सरकार हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे, कैबिनेट चवे थी त असां माण्हुनि खे जेके बिजली जा ॻरा बिल आया आहिनि इन्हनि खे तव्हां 3-4 किस्तनि में हिननि खां या 6 किस्तनि में वठो पैसा, हुन अप्रूव वठो। उहा किस्तनि जी अप्रूवल जेको असां वटि हिकिड़ो SDO ॾींदो आहे त पाण साईं हलिया वञूं कंहिं वटि त पाण खे करे ॾींदो, दर ते करे ॾियो भला उहो। हाणे असां 6 किस्तनि लाइ IMF खां पुछूं पिया त यार किस्तूं बि जेके आहिनि IMF वारा महिरबानी करे असांखे इजाज़त ॾियो करण ॾियो। हीअ हिन मुल्क जी ग़ुलामी जो हाल आहे। हाणे ॾिसो न, मां नंढी हिकिड़ी ॿी ॻाल्हि कयां, हिन मुल्क में जेका ब्यूरोक्रेसी आहे उहा ॾिसो फ़ैसिला कीअं थी करे। पोइ PTI जी गवर्नमेंट में हिकिड़ो लोन ॾिनो वियो $6.5 अरब मुल्क जे काफ़ी वॾनि सनतकारनि खे $6.5 अरब सर ॾिना विया ऐं उनमें उनखां पोइ कुझु अहिड़ा माण्हू हुआ जिन खे 0 इंट्रस्ट पेमेंट ते ऐं 2% ऐं 3% पेमेंट ते उन्हनि खे लोन ॾिना हुआ $6.5 अरब 2200 माण्हू। पार्लियामेंट स्टेट बैंक खे मिंथू करे वेही रही आहे त महिरबानी करे माण्हू नाला ॿुधायो त जीअं असां को रिकवरी कयूं। स्टेट बैंक नाला ॿुधाइण लाइ तयारु कोन्हे। स्टेट बैंक जो ऑफिसर अची चवे थो पार्लियामेंट जी कमेटी खे नाला न ॾींदासीं।
हिन मुल्क जी हिन ब्यूरोक्रेसी जी बदमाशी जो त आलम त ॾिसो हाणे हुजे अवामी ताक़त को इजिप्ट जहिड़ी को ॿिए कंहिं मुल्क जहिड़ी जेके हिननि खे हाणे त इहो मां सम्झां थो हाणे माण्हुनि खे दीवार सां उन तरीक़े सां लॻायो वियो आहे या माण्हू ख़ुदकुशियूं कंदा ॿियो रस्तो इहो आहे त माण्हुनि खे गले में झले इन्हनि पार्लियामेंटनि मां इन्हनि ऐवाननि मां कॾहिं ॿाहिरि फिटो कंदा इन साॻी ब्यूरोक्रेसी खे जेके असांजे हिन मुल्क खे असांजे ग़रीब माण्हुनि खे इन्हनि तबाह कयो आहे मुंहिंजे ख़्याल में माण्हुनि वटि इहो रस्तो उन्हनि छॾियो न आहे हाणे त को ॿियो को फ़ैसिलो करे सघनि ठीकु आहे आख़िर में नूर साहब तव्हां छा कमेंट कंदो हिन ते त माण्हुनि वटि वाक़ई में को रस्तो अगरि न बि अचो त उहो जीअं असां वटि ॿियनि मुल्कनि जा मिसाल आहिनि बग़ावतनि जा को अहिड़े क़िस्म जो का डेवलपमेंट न थींदी माण्हुनि वटि मुंहिंजे ख़्याल में हालत बि इहो ई या ख़ुदकुशियूं कनि या रोडनि ते अचनि ऐं रोडनि ते अचण लाइ माण्हू हाणे पंहिंजो सिलसिलो शुरू कयो पर अगेन इहा बि मुंहिंजे ख़्याल में लीडरशिप जी उन में बि ज़रूरत आहे हाणे माण्हुनि जी अॻुवाणी केरु करे पार्टियूं त सभई विकामियल जेके सो लॻनि थियूं त मुंहिंजे ख़्याल में हिते माण्हू पाण मुरादो को एक्शन वठनि पाण मुरादे को तहरीक हलाइनि इन जे हवाले सां त उहो मुमकिन आहे ॿी सूरत में ही अञा गले जेका सा ॻाल्हि पइजी वेंदी ऐं पाकिस्तान पूरी में वॾो हिकिड़ो शदीद बहरान साम्हूं ईंदो ऐं मूंखे लॻे पियो जीअं पहिरीं साईं ॻाल्हि कई त ही सोचे जी जंहिं नमूने सां आया आहिनि इहे मूंखे इलेक्शन्स बि वेझड़ाई में नज़र कोन थी वञनि फेबरवरी ॻाल्हि कनि पिया पर आउं नथो सम्झां मूंखे अञा अनसर्टेनिटी इन में बि आहे त हीअ फेबरवरी में बि इलेक्शन कंदा या कोन कंदा छाकाणि त हिननि जे जेका नियतनि में शुरू खां ई इहा शइ हुई 3 महीननि वारो वक़फ़ो न हो ऐं हिननि खे प्रोलॉन्ग इहो करिणो आहे केसि ताईं करिणो आहे उन में को IMF विच में पवे के कोर्टूं विच में पवनि ॿियो को तरीक़ेकार थिए त भली अदरवाइज़ मूंखे ही हुकूमत या निगरान हुकूमत हिन असांजी का दवा दरमल करे सघे असांखे हिन बहरान मां कढे सघे इहा ॻाल्हि मूंखे कोन थी लॻे ठीकु आहे महिरबानी नूर साहब मोहसिन साहब तव्हांजी महिरबानी नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान फ़हीम बबर खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़